जंगशाही में नाज़रीन के खबर ॾींदा हलूं। हुज़ूर अहमद बिरोई जी रिपोर्ट मुताबिक जंगशाही कोहिस्तान में मुसलसल ज़ोरदार बरसात जीअं मक़ामी माण्हू नुक़सान खां बची सघनि। जबलनि तां लहंदड़ तेज़ रफ़्तारो पाणी नदी नई रस्ते हाले जी तरफ़ वेंदड़ हज़ारें क्यूसेक पाणीअ जे वहुकिरे सबबि ताज़ो जंगशाही रेलवे पुल जे हेठाएं हिसे जो थियल नाक़स कमु लुड़ी वियो हो, जंहिंजी कवरेज जंगशाही प्रेस क्लब पारां करण खां पोइ GC महमूदुर रहमान लाखो नोटिस वरितो, जंहिं बैदि अॼु डिप्टी DS रेलवे फरहान अहवान, DN रेलवे यासिर सिद्दीकी, AAN बुर्ज रेलवे शफ़ीकुर रहमान बाजवा ऐं ॿिया रेलवे अमलदार जाइ वक़ू ते पहुची ॿीहर टुटियल पुल जो कमु शुरू कराए छॾियो आहे। उन मौक़े ते जंगशाही प्रेस क्लब जी टीम पीर ग़ुलाम हुसैन शाह, अब्दुल रहीम जोखियो, शफ़ीक अहमद जोखियो, समाजी अॻवान मुनीर बिरोही, जुमन जोखियो ऐं ॿियनि पहुची साणनि मुलाक़ात करे पुल जे थियल नाक़स कम जी निशानदेही कई, जंहिं ते पाकिस्तान रेलवे कराची डिवीज़न जे आयल आला ऑफिसरनि यकीन ॾियारियो त जल्द पुल जो मरमती कमु मज़बूतीअ सां कयो वेंदो ऐं कोहिस्तान वासियुनि जो बंदि थियल रस्तो पिणु ठाहिराए अवाम खे आमदोरफ़्त जी सहूलियत ॾिनी वेंदी।